बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असी शदाद कोट के वाटर सप्लाई स्कीम 4 ते मौजूद आहियूं ऐं उन जे जेका 50 करोड़ की लागत से ठहियल हितां जा जेके तलाउ आहिनि शहरवासियुनि खे जेको पानी जो रिलीफ ॾिनो वेंदो आहे। हिन वक्त असी उन तलाउनि जे पेट में अंदर बीठा आहियूं जिते पानी जो जेको आहे त ख़ुश्क हाली साली थियल आहे ऐं मुकमल ख़ुश्क आहे। ज़मीन बि ज़ाहिर पई थिए जॾहिं त शदाद कोट वासी जेके आहिनि त म्यूनसिपल इंतज़ामिया जी लापरवाहीअ जे करे ऐं गैर ज़िम्मेवारीअ जे करे करप्शन जे करे शदाद कोट वासियुनि खे रिलीफ न ॾेई सघिया आहिनि, छाकाणि त शदाद कोट वासी हिन वक़्तु जेको आहिनि त मिठे पाणीअ खां महरूम बणियल आहिनि ऐं उन्हनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते शदाद कोट जी स्कीमुनि में ऐं हिननि वाटर सप्लाइनि में मिठो पाणी मुहैया करे शदाद कोट वासियुनि खे ॾिनो वञे। त छाकाणि त शदाद कोट वासी हिन वक़्तु जेको आहे त ख़ारिश में मुब्तला थी विया आहिनि ऐं मिठे पाणी जे लाइ 1 महीने गुज़रण बावजूदि हाणे ॿियो महीनो शुरू थी वियो आहे ऐं ॿियो महीनो बि पूरो थियण वारो आहे, पर शदाद कोट वासी मिठे पाणी खां महरूम बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे MP शदाद कोट ऐं डिप्टी कमिश्नर खां त फौरी तौर ते शदाद कोट जी स्कीमुनि खे ॾिसी म्यूनसिपालिटी जो जेको त वाटर सप्लाई आहे उन्हनि में पाणी मिठो मुहैया करे शहरवासियुनि खे ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजो उन मिठे पाणी खां फ़ाइदो हासिलु करे सघनि। जी।